साईं अयाज़ गुल जो साहर राहू जी किताब नेण सजदे में जो बैक कवर लिखियल आहे ॾाढो ख़ूबसूरत लिखियल आहे। मां चाहियो त तव्हां सां शेयर कजे। साहर राहू जी शाइरी मूंखे शायदि इन करे वणे थी त जंहिं कविता राणीअ सां मुंहिंजो जीउ जुड़ियल आहे हू बि उन जे जादूअ में जकड़ियल आहे। तख़लीक़ी एतबार खां ग़ज़ल असां ॿिन्ही जे इज़हार जो अहम ऐं सघारो ज़रियो आहे। साहर राहू पंहिंजे ॿिनि शाइरी मजमूअनि जे हवाले सां सिंधी अदब में पंहिंजी सुञाणप करण ऐं मञता माणण में कामयाब वियो आहे। जीअं नित नवनि ख़्यालनि तशबीहुनि ऐं इस्तारनि सां संवारे सिंगारे हुन ग़ज़ल खे रंग रूप ॾिनो आहे, तीअं संदसि ग़ज़ल बि खेसि मानाइतो करण में कसर न छॾी आहे। साहर राहूअ जी ग़ज़ल ऐं ख़ासि तौर ते वॾे बहर में रचियल ग़ज़ल दिलपज़ीर ऐं ग़ज़लियत सां भरपूर आहे, जेको पंहिंजी ख़ूबसूरतीअ सां पढ़ंदड़नि जे ज़हन खे वण वेड़ीअ जियां वकोड़ींदो थो वञे।